अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां अब्दुल वकाल ख़वीनी सी रहा जो भाई साहब पीर जो गोड़ खबर जो सिलसिलो जारी पीर जे गोड़ खां पीर जो गोड़ सालार मोहल्ला जे बिन नौजवानन के पुरस्कार बीमारी जंगुन का मजदूर करे छड़ियो। नौजवानन जे इलाज ते संदस वालद घर प्लाट नीलाम करण सां गॾु घर में रखियल सोन ऐं लखे रुपया ख़र्च करे छड़िया। पैसा न हुअण करे इलाज कराइण खां कासिर मसीहा जा मुंतज़िर। खबर मूजिब पीर जो गोड़ सालार मोहल्ले जे बिन नौजवानन 20 साल अब्दुल्ला शेख ऐं 22 साल अब्दुर्रहमान शेख वलद हबीबुल्ला शेख के गुज़रियल 10 सालन खां पुरस्कार बीमारी सबब जंगुन खां मजदूर करे छॾियो आहे। उन सिलसिले में नौजवाननि जे वालिद हबीबुल्ला शेख उर्दू सिंधी मीडिया ग्रुप पीर जो गोड़ सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजा पुट स्कूल में पोज़ीशन माणींदा हुआ। कुझु अर्सो पहिरियां बीमारी सबब प्राइवेट डॉक्टरनि खां इलाज कराइण खां पोइ हिकु अजीब क़िस्म जी बीमारी थी, जंहिं सबब ॿिन्ही जंगुनि खां मजदूर थी विया हुआ, जिन जे इलाज ते संदस वालिद घर प्लाट नीलाम करे संदस नीलाम करण सां गॾु घर में रखियल सोन ऐं लखें रुपया ख़र्च करे छॾिया आहिनि। हिननि चयो त इलाज लाड़काणो, खैरपुर, सखर, गंबड़, कराची, जामशोरो जी प्राइवेट अस्पतालुनि में इलाज कराए हाणे त पैसा न हुअण करे इलाज कराइण खां कासिर आहियां। हिन चयो त हिकु इंटर पास ऐं ॿियो इंटर में कंप्यूटर में डिप्लोमा पास आहे, पर हू ॿई नौजवान पंहिंजे मज़दूरी सबब सख़्तु परेशान आहिनि। हिन वक़्तु असांजो गुज़रान तमामु ॾुखियो बणिजी चुको आहे। घर जे किराए जी कयूं, खाइण पीअण जी, सौदे सूद जी कयूं, या इन्हनि ॿिन्ही मज़दूरनि नौजवाननि जे इलाज जी कयूं। मां पाण हाणे थकिजी पियो आहियां, ब्लड प्रेशर जो मरीज़ थी। मज़दूर नौजवाननि इलाज कराइण लाइ हाणे कंहिं मसीहा जा मुंतज़िर आहिनि। हिननि वज़ीर आला सिंध वज़ीर सैयद ऐं ॿियनि मुखीर हज़रात खे दर्दमंदा अपील कंदे इलाज कराइण जो मुतालबो करे छॾियो। रिपोर्टर अब्दुल इलाको, पीर जो गोड़। किसी डूबते को छाल दे, किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को छाल दे। ये निगाह मस्ती की मस्तियां, ये निगाह मस्ती की मस्ती